दोस्तों ही कहानी शहजादो मुनीर जी नाबीन थी। हिकिड़ो बादशाह हो। बादशाह तो पण अल्लाह पाक आहे, पर ही बि ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। खेसि बि का बुक कान हुई। उन बादशाह के कंहिं शइ जी बुक कान हुई। धन दौलत माया हर शइ उन बादशाह वटि हुई, पर उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। उन बादशाह औलाद लाइ घणाई पीर भेड़िया ख़ैर ख़ैरातूं कयईं। अमीरनि वज़ीरनि जे सलाह ते 7 शादियूं कयईं, पर ख़ुदा जी का अहिड़ी कुदरत थी जो खेसि औलाद कोन थियो। नेठि लाचार थी औलाद जे न हुजण जे ग़म मां बादशाह कारा कपिड़ा करे पंहिंजे मालात जे आॾो शाही रस्ते ते ऊंधी मंझी करे वेही रहियो। उते हिन खे वेठे घणो वक़्तु गुज़री वियो। केतिरा महीना गुज़री विया। केतिरा ई माण्हू बादशाह जी हालत ॾिसी हैरान थिया हुआ, पर कंहिं बि संदसि दर्द जी दवा कान कई। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो तूफ़ान अची लॻो जो माण्हू मिरूं जीत पखी जानवर सभु अहिड़ा हैरान अची थिया जो संदसि लिखण जूं जायूं खुटी वियूं। सभिनी ईअं पई सम्झो इजो था गर्क थियूं। अहिड़े हालत में बि बादशाह वीचारो ई रस्ते ते पई लेथड़ूं लेथे। तॾहिं हिन जी हालत ते कुदरत खे रहम आयो ऐं वटसि ओचितो हिकिड़ो अज़गैबी फ़क़ीर अची निकितो, जंहिं हिन खे बाहि में हथु विझी चयो, ए बादशाह सलामत, तुंहिंजा ग़म मूंखे ख़बर आहे। तूं हाणे पंहिंजे घर वञ। ख़ुदा जे हुकुम सां तोखे औलाद ज़रूरु थींदो। बादशाह खे उन फ़क़ीर ते वेसा अची वियो, यकीन अची वियो। यकदमि उथी पंहिंजे मालात ॾांहुं रवानो थियो। उते तूफ़ान बि घटिजी वियो। बादशाह जो फ़क़ीर दिलासो ॾिनो, सो हिन खे बि कुझु ख़ुशी थी। अचण सां ख़ूब ख़ैरातूं कयईं। आख़िरकार ख़ुदा जे फज़ल सां बादशाह जे घर में उमीदवारी थी। वक़्तु पुॼण बादशाह खे हिकिड़ो 14 जे चंड जहिड़ो पुटु ॼाओ। पोइ त ॾाढा ख़ुशियूं थियूं। खज़ाननि जा दरवाज़ा खुली विया। केतिरा फ़क़ीर ख़ैर ख़ैरातूं वठी ॾाढा ख़ुशि थिया। आख़िर सोच वीचार खां पोइ बादशाह पंहिंजे पुट जो नालो मुनीर रखियो। शहज़ादे मुनीर जो संभाल ऐं पालण लाइ केतिरे ई बाना बानियूं मुक़ररु थी वियूं। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो अची लाइक़ु थियो। बादशाह संदसि तालीम लाइ वॾा वॾा आलिम मुक़ररु कया। जॾहिं जवान थियो तॾहिं जंगी फ़न सिखण लाइ के जोधा जवान मुक़ररु थी विया। मतिलबु त शहज़ादे मुनीर खे सभु क़िस्म जी तालीम ॾिनी वई। जॾहिं फूह जवानी ते पहुतो तॾहिं बादशाह पंहिंजे शाही ख़ानदान मां संदसि शादी कराए ऐं पंहिंजी जीअरे खे तख़्त ॾेई पाण वञी इबादत करणु लॻो। शहज़ादे मुनीर खे नंढे हूंदे खां शिकार करण जो ॾाढो शौक़ु हो। सो हिकिड़ी शिकार जे बहाने घोड़े ते सवार थी झंग ॾांहुं निकिरी वियो। शहज़ादो शिकार लाइ ॾाढो हलियो, पर खेसि शिकार कान लॻो। आख़िर टे महिल नाउमीद थी वापसि वरियो त ओचितो पासे मां हिकिड़ो कारो हरण अची छलांग हणी हिन जे अॻियां भॼण लॻो। शहज़ादे हरण खे ॾिसण शर्त खणी घोड़े खे उन जे पुठियां छॾियो। अॻियां हरण पुठियां घोड़ो भॼंदे भॼंदे नेठि सिज लही वियो ऐं ऊंधा थी वई। हरण संदसि अखियुनि अॻियां ग़ाइब थी वियो। शहज़ादो मुनीर हिकिड़ी फुटल खूह जे मथां अची बीठो। उते शहज़ादो ॾाढो हैरान थियो, हाणे केॾांहुं वञा। ऊंदहि सबबि रस्ते जी बि ख़बर कान थी पए। नेठि नाउमीद थी घोड़े खे छॾे ॾिनई। पाण अची उन फिटल खूह जे मथां पाणी पीअण जे इरादे सां बीही रहियो। उन सेच वीचार में हो त हाणे पाणी कीअं कढां जो पाणी तमामु हेठि हो। सॼे ॾींहं जी रोड़े करे तमामु घणी उञ अची लॻियो हुअसि। नेठि धणी खे संभाले खूह में खणी पाण खे छॾी अची तरे में पियो। हेठि हिन खे हिकिड़ी दरी नज़र आई। शहज़ादो मुनीर दरी ॾिसी पहिरां त परेशान थी वियो, ख़ौफ़ में दिलिजी वियो, पर पोइ दिलि जले जाती पातई। ॾिसे त कुदरत जा अजीब नज़ारा लॻा पिया आहिनि।
हिकिड़ो बाग़ आहे जंहिंमें हर तरह जा मेवा ऐं गुल फुल लॻा पिया आहिनि ऐं क़िस्म क़िस्म जा पखी मिठूं लातूं ॿोले रहिया आहिनि। शहज़ादो बाग़ ॾिसी अंदरि लंघी वियो। खेसि बुख ऐं उञ बि ॾाढी हुई। मेवा खाई खाई ड्रौ कयईं। पोइ हीउ बाग़ घुमंदो हिकिड़ी मैदान में अची निकितो। ॾिसे माल लट हिकिड़ो वॾो अद्भुती देव आहे जंहिंजे वात मां बाहि जा उल्हा पिया निकिरनि। सो बीठो ॿकरियूं चारे। शहज़ादो मुनीर आस्ते आस्ते लिकंदो छुपंदो उन देह जे पासे में अची वेठो। ॾिसे देह अंधो हो। शहज़ादो अञा उन ॾिसण पसण में हो। देह हिकिड़ी वॾी रड़ कई त सभु ॿकरियूं हिकिड़ी वॾी कुनार मथां वञी बीठियूं जिते देह सभई ॿकरियूं ॾुही कुनार खीर सां भरिया। पोइ कुनार में मुंहुं विझी खीर पीअण लॻो। शहज़ादो बि आस्ते आस्ते ॿिए पासे खां खीर पीअण लॻो। जॾहिं खीर खपी वियो तॾहिं देह हथ पेट खे लाहे चवण लॻो, अॼु मुंहिंजो पेट लाइ छो न भरियो आहे। शायदि को खीर पी वियो अथमि। नेठ रड़ करे चयईं। देह रड़ करे चयो, केरु आहीं जो मूं अंधे जो खीर पीतो अथई। उते शहज़ादे वरंदी ॾिनसि, आउं आदमज़ाद आहियां, अची हुन खूह में फातो आहियां, जंहिं करे ॿी का वाह न ॾिसी अव्हां वटि आयो आहियां त मन को छोटकारो नसीब थिए। उते देह हिन खे चवण लॻो, बचा हाणे तूं हथीको आहीं। हिते केतिरा ई मुसाफ़िर आया मुंहिंजी सवा करे मरी खपी विया। उहो ॿुधी शहज़ादे खे ॾाढो ॾुख थियो ऐं ज़ारो कतार रोअण लॻो। तंहिं ते देह चयसि, तूं रो न, आऊं तोखे ज़रूरु मथे उमाणींदुसि, पर कुझु वक़्तु मुंहिंजी ख़िदमत कर। अॼु खां ई ॿकरियूं जो धण तुंहिंजे हवाले आहे। हिन खे रोज़ चारे अचिजांइ, पर उतर ऐं ॾखण ॾांहुं भुलिजी बि न वञ, छाकाणि उतर ॾांहुं हिकिड़ी वॾी वासिंग नांग जो राज आहे जो पाण धण चारींदो आहे। उन जेकॾहिं तोखे ॾिठो त यकदमि मारे छॾींदो। ॾखण ॾांहुं 7 ॾाइणियूं धण चारण ईंदियूं आहिनि, तंहिं करे ओॾां बि असुल न वञजांइ, उहे बि तोखे मारे तुंहिंजो धण काए वेंदियूं। शहज़ादे चयो, हाज़ुर, उहो कमु मुंहिंजो। ॿिए ॾींहं खां शहज़ादो मुनीर ॿकरियुनि जो धण वठी वञी चारे ईंदो हो। शाम जो अची अंधे देह जी ख़िदमत कंदो हो। ईअं कंदे कंदे हिन खे उते उन अंधे देह वटि 2-4 साल गुज़री विया। उते देह हिन खे चयो, मामा हाणे मूंखे मोकल ॾियो। शहज़ादे देह खे चयो, मामा हाणे मूंखे मोकल ॾियो त वापसि वञा। तंहिं ते देह हिन खे दिलासो ॾिनो, अबा हाओ, हाणे तुंहिंजो ॿिलो कबो। अहिड़े तरह शहज़ादे मुनीर कई दफ़ा देह खे चयो, पर देह रुगो ठला दिलासा ॾींदो रहियो। खेसि आसरनि में राहींदो आयो। शहज़ादो देह जो कूरण दिलासनि खां कक थी पियो। सो सिर तां आसरो लाहे हिकिड़े ॾींहुं ॿकरियुनि जो धण काए उतर ॾांहुं वियो। दिलि में चई, हे अहिड़ी जीअण खां मौत भलो आहे। सो ही धण चारींदो चारींदो उतर तरफ़ हली वियो। परियां ॾिसे हौ ॿिली हिकिड़ो ॿकरियुनि जो ॿियो बि धण आहे, सो बि चरंदो पियो अचे। हिकिड़ो वॾो नांग आहे, हिकु वॾो नांग आहे जो ॿकरियुनि जे पोयां लॻो अचे। शहज़ादो मुनीर नांग खे ॾिसी पहिरियां त दिलिजी वियो, परेशान थी वियो, पर पोइ ख़ुदा खे यादि करे तरार हथ में खणी हिकिड़ी वॾी वण ते चढ़ी वेही रहियो। नांग जो ॿकरियुनि जो ॿियो धण ॾिठो, सो फूकूं ॾेई उन खे अची सोढ़ो कयईं। जॾहिं शहज़ादे वारे वण जे हेठां अची लंघियो, तॾहिं शहज़ादे बि ख़ुदा खे यादि करे तरार खणी वासिंग ते अहिड़ो वार कयो जो नांग 2 टुकुर थी पियो। बसि पोइ त शहज़ादे खे नांग मारण में आसानी थी पई। हणी उन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। शहज़ादो शाम जो नांग वारो धण ऐं पंहिंजो धण ॿिए काई देह वटि आयो। उन खे चयईं, मामा अॼु ॿकरियुनि जो कन त घणी ॾिसो। अंधे देह जान खणी ॻणियूं त ॿकरियूं ॿीणियूं हुयूं। देह चयुसि, बचा ही छा? तंहिं ते शहज़ादे मुनीर ॿुधायुसि, मामा अॼु वासिंग नांग खे मारे उन जो बि धण काए आयो आहियां। उहो ॿुधी अंधो देह ॾाढो ख़ुशि थियो, पर पोइ वरी चयईं, बचड़ा, एॾां वई त ठहियो, पर ॾखण असुल न वञा, छाकाणि
7 ॾाहिणियूं अहिड़ियूं त मकारनि जो केतिरनि खे मारे छॾियो अथनि ऐं केतिरनि खे अंधो करे छॾियो अथनि। उते शहज़ादे चयो, मामा आऊं एॾां कोन वेंदुसि। 2-4 महीना मस गुज़रिया त शहज़ादे मुनीर खे वरी अची हिन ख़्यालु वरितो त हाणे ॾखण ॾांहुं वञिजे, ॾिसां त कहिड़ियूं ॾाहिणियूं आहिनि। सो हिकिड़े ॾींहुं शहज़ादो मुनीर ॿकरियुनि जो धण ॾखण तर वठी वियो। हलंदे हलंदे वञी हिकिड़े झंग में पहुतो। ओचितो परियां कन ॾाहिणियुनि जी ॾंदनि खड़काइण जो आवाज़ ॿुधण में पई आयसि। सो हिकदमि तरार खणी ॿकरियुनि जा वार कपण लॻो। कुझु वार कपे हिकिड़े वॾे वण ते चढ़ी ॾाढे आवाज़ करे रोअण लॻो। उन्हनि वारनि मां नोड़ियूं ठाहिण लॻो त एतिरे में उन्हनि ॾाहिणनि खे कंहिंजे रोअण जो आवाज़ कन ते पियो। सो सभई डोड़ंदियूं आयूं छा अची ॾिसनि त हिकिड़ो निहायत हसीन जवान मर्द आहे जेको रोए पियो ऐं ॿकरियुनि जो वारनि मां रसी पियो वटे। जंहिं ते हैरान थी हिननि खां पुछण लॻियूं, ए छोकिरा रोई छो थो? जंहिं ते शहज़ादे चयो, 7 ॾाहिणियुनि खे चई परियां हिकिड़ो ज़ालिम शिकारी वॾो कुतनि जो धण खाए पियो अचे ऐं जेको बि शिकार हथ लॻेसि थो तंहिंखे छॾे कोन थो। सो अहिड़ी चीचाड़ी मरण खां मां पाण खे फाहो ॾींदुसि। अञा शहज़ादे उहा ॻाल्हि करे बस कान कई त हिकदमि 7 ॾाहिणियूं बि रोअण लॻियूं ऐं शहज़ादे खे चवण लॻियूं त छोकिरा ख़ुदा जे वास्ते अवल असांखे फाहो ॾे, छो त असीं ॾाहिणियूं आहियूं जंहिं करे असांखे ॾाढो ख़राबु करे मारींदो। तूं अञा जवान मर्द आहीं, तोखे मथां छॾे ॾे। सो महिरबानी करे असांखे फाहो ॾियार, असांखे पहिरां फाहो ॾे। शहज़ादे दिलि में चयो हाणे वारो आहे। सो हिकदमि हर कंहिंखे फाही ॾेई 6 ॾाहिणनि खे मारे 7 ॾाहिण खे चोटी खां वठी खड़कियूं ॾाहिण जूं चीरे हिन जो इल्मु ख़तमु करे छॾियईं ऐं चयईं, मामी देह जूं अखियूं किथे आहिनि? ॾाहिण हिकदमि आज़ी सां अर्ज़ु कयसि, इजे ही अखियूं, पर ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी चोटी न कपजां। शहज़ादे बि न कई हुम न कई तुम, यकदमि तरार सां हिन जी चोट कपे खणी फिटो कयईं। धकी कयईं, धक अॻियां अचईं, हलड़े रन धिकी। शहज़ादो ॿकरियुनि जो धण बि हिकिड़ी ॾाहिण सूधो काए शाम जो अची अंधे देह जे मकान ते पहुतो। मकान वटि पहुतो त खेसि चयईं, मामा अॼु ॿकरियुनि जो कन गण। देह जो कन गणई त ॾिठईं अॼु त ॿकरियूं त 3 हुयूं। पोइ शहज़ादो माट करे हिकिड़ी अख बि विझी छॾियसि। देह बुल ॾेई उथी बीही रहियो। जंहिं ते शहज़ादे चयुसि, मामा ॿी अख बि विझई, तॾहिं देह हुन जे भरिसां आयो। शहज़ादे खेसि ॿी अख बि विधी। देह खे दीद सो ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादो देह खे चयईं, देह मामा ही ॾाहिण बि हाणे बेकार करे छॾिया अथम जो हाणे हिन वटि को बि इल्मु कोन्हे। तंहिं करे हिन खे अहिड़ी हालत में करे तुंहिंजी ख़िदमत लाइ छॾियां थो। मूंखे महिरबानी करे पंहिंजे मुल्क उमाण। देह चुस बचा, हाणे तोखे तुंहिंजी मुल्क ॾांहुं ज़रूरु उमाणींदुसि। ईअं चई हिकिड़ी टोपी खणी शहज़ादे खे ॾिनई। शहज़ादे खे चयईं, हिन टोपी खे आंगुर में विझी फेरा, अखियूं बूट त पाण ई पंहिंजे शहर में पुॼी वेंदे। शहज़ादे ईअं कयो। वरी खणी अखि खोले ॾिसे त मार लट मैदान लॻो पियो आहे। उतां ई प्यादो हली पंहिंजे शहर में आयो, पर शहर जे ॿाहिरां देह वारी टोपी पाती हुई। सो कुराड़ो झूर ॾिसण में पई आयो। ख़ैर ही अची पंहिंजे मालात वटि पहुतो। शहज़ादो पंहिंजे मालात वटि ॾिसे त माण्हुनि जो मेड़ लॻा पिया आहिनि। वधी वञी हिकिड़े माण्हू खां पुछिया कई, अदा ही छाजो गोड़ आहे, छाजो मेलो लॻो पियो आहे? उते हिकिड़े चङे मुड़ुस चयसि, कुराड़ा ही शहज़ादे मुनीर जो मालात आहे, जंहिंखे 5-6 साल थिया आहिनि जो शिकार करण वियो हो त वरी मोटियो न। उनजे ग़म सबबि पीउ बि रोई रोई मरी वियो। बाक़ी वञी रही शहज़ादी मुनीर जी राणी, तंहिंखे वज़ीरनि अची तपायो आहे त शादी करे। तंहिं लाचार थी हिकिड़ो शर्त विधो आहे त जेको शख़्स रुख जे कमान ते रुख जो गज़ चाढ़ींदो तंहिंखे हक़ कंदुसि।
उन सां शादी कंदुसि। सोने शर्त पूरी करण जो अॼोकी ॾींहुं मुक़ररु थियल आहे। तंहिं करे परे परे जा पहलवान उन शर्त खटण लाइ अची गॾु थिया आहिनि। पर उन सां गॾु उहो बि शर्त आहे त उन शर्त पूरी करण जो ख़्वाहिश रखंदो ऐं गज़ कमान में चाढ़े न सघियो त पोइ उन शख़्स खे मौत जी सज़ा ॾिनी वेंदी। शहज़ादो मुनीर उहा अहवाल ॿुधी ॾाढो ग़मगीन थियो। पाण बि उन मैदान में अची बीठो। केतिरा ई पहलवान क़िस्मत आज़माइण वास्ते अची रुकजो गज़ रुकजो कमान ते चाढ़ण लॻा, पर को बि पहलवान उहो कमु पूरो करे न सघियो। उते शहज़ादो मुनीर बि मैदान में आयो। अची चई माण्हुनि खे, अदा आऊं बि पंहिंजी क़िस्मत आज़माए थो ॾिसां, माना आऊं खटी वञा। माण्हुनि जो ॾिठो त हेतिरा पहलवान बि हिन कम में कामयाब न थिया। सुई पोड़ो झूर वरी कहिड़ो गज़ कमान ते चाढ़ींदो। से केस फिरी आया। चई पोड़ा नाक तो जान विञाई, भाॼी वञ परे थी बी। पर शहज़ादो कून मिड़ियो। अचण सां ख़ुदा खे यादि करे वठी जो ज़ोर सां गज़ ते चाढ़े। ज़ोर ॾिनई त गज़ ठका वञी कमान ते कयो। भेर ते ॾूको लॻी वियो। राणी खे बानन वञी ॿुधायो हिकिड़ी झूर पोड़े उहा शर्त खटी आहे। राणी ॿुधी ॾाढो ग़मगीन थी वई। पर बादशाही कौल फेराइण मुश्किल लॻसि। आख़िर कुराड़े खे तख़्त ते वेहारे राणी संदसि तख़्त हवाले करे छॾियूं। राति थी त शहज़ादो वञी राणी वारी मालात में राणी सां गॾु सुम्ही पियो। राणी हिन झूर पोड़ो ॾिठो सो पासो वराए सुती। शहज़ादे मुनीर टोपी लाई राणी खे त राणी मुंहं ते हेॾां कर। राणी लाचार थी मुंहुं वराए ॾिसे। ही त शहज़ादो मुनीर बसि पोइ त गिची में चंबड़ी पियसि। ज़ारो कतार रोअण लॻी। शहज़ादे खेसि दिलासो ॾिनई, पर चई त अॻिते ईअं शिकार ते कोन वेंदुसि। उन बाद राणी ऐं शहज़ादे मुनीर हिक ॿिए सां अहवाल वंडा पुछती पंहिंजे हयाती जा ख़ैर खूबी सां गुज़ारण लॻा। जहिड़ा मेला उन्हनि जा थिया तहिड़ा शल जग जहान जा थियनि। दोस्तो हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।